सकरन में ब्रेकिंग न्यूज़ शामिल करियूं था। राजा नूर मोहम्मद जतोई मूजिब सकरन वेझो क़ौमी शाहरा ते पंजो मेल स्टाफ भरिसां नामालूम हथियारबंद फ़ौरन फुर दौरान मज़ाहमत करण ते मोटरसाइकिल सवार खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस मूजिब मक़तूल जी सुञाणप ॻोठ बिलावल राहू जे रहवासी 40 वरहनि जे नूरदाद वल्द अब्दुल सत्तार राहू तौर थी आहे। वाक़े जे इतला मिलंदे ई सकरन पुलिस हमदर्द एम्बुलेंस ज़रिए लाश खे तालका अस्पताल सकरन मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी क़ानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम जारी आहे। मक़तूल सां गॾु मौजूद वहीद राहू ॿुधायो त हू सकरन खां पंहिंजे ॻोठ बिलावल राहू वञी रहिया हुआ त पंजो मेल स्टाफ भरिसां 3 नामालूम हथियारबंद फ़ौरन मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मज़ाहमत करण ते फ़ौरन फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में नूरदाद राहू सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं थोरी देर बाद फ़ौत थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे।